नाज़रीन अवां खे अपडेट कंदासीं मिठी माच ते केटीएन न्यूज़ ऐं काविश जो रिपोर्टर गुलाम अली खोसो लाॾाणो करे वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया सहाफ़ी लाॾाणो करे वियो आहे। सहाफ़ी गुलाम अली खोसो कुछ ॾींहं अॻु मोटरसाइकिल हादसे में ज़ख़्मी थी पियो हो। तफ़सील मालूम कंदासीं लाइन ते मौजूद आहे खाटाओ जानी जी। खाटाओ कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ही बिल्कुल अफ़सोसनाक ख़बर है। केटीएन काविश जो नंगर पार्कर जो रिपोर्टर असो साथी गुलाम अली खोसो 40 वरन की जमार में अज लाडाणू करे वियो है। कुछ डी अग में नंगर पार्कर में उन जो मोटरसाइकिल के रोड हादसे में जख्मी थो हो। संदसि टंग टूटी पई जै बाद काफ़ी डी इलाज हेठि हुयो नंगर पार्कर में। 15 डी अग में उनके साह में तकलीफ़ थी पई जै बाद मिठी सिविल अस्पताल में दाख़िल किया जिता उनके कराची के ट्रामा सेंटर में दाख़िल किया। उते काफ़ी ॾींहंनि खां गुज़िरियल 10 ॾींहंनि खां वो वेंटिलेटर ते आईसीयू में अज उन दम धणी हवाले करे छॾियो है। कुर्बान खोसो इन खां अॻु में नगर पार्कर में केटीएन जो रिपोर्टर हुयो। ॾाको साल अॻु में हू जॾहिं वफ़ात करे वियो तंहिं बाद गुलाम अली उनजो सोट हुयो जेको हुन उते केटीएन ऐं काविश जी रिपोर्टर जी हैसियत में बेबाकी सां नगर पार्कर जा मसइला रिपोर्ट कंदो रहियो। ऐं उन खां सवाइ गुलाम अली कारूंझर जे इशू के ख़ासि तौर ते उनजी मालिकी कई। उनखे बेबाकी सां केटीएन ते काविश में रिपोर्ट कंदो रहियो। ऐं ही अफ़सोसनाक ख़बर नगर पार्कर में पहुती है। गुलाम अली जे वफ़ात जी ओचितो उन सोगवार 3 न्याणियूं ज़ाल ऐं ॿियो परिवार सोगवार छॾियो है। ऐं नंगर पार्कर अॼु सोगवार है, कारूंझर सोगवार है, समूरो थर सोगवार है। हिकिड़ो नौजवान साथी रिपोर्टर असांजो ओचितो लाॾाणू करे वियो है। ऐं हुनजी तदफ़ीन अॼु शाम जो कई वेंदी। उनजो मड़ कराची मां ट्रामा सेंटर मां हिन वक़्तु रवानो कयो पियो वञे नगर पार्कर जे लाइ। ऐं शाम जो देर सां राति जो उनजी तदफ़ीन कई वेंदी नगर पार्कर में। खाटाओ जानी तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।